सीता रोड के गैस्ट्रो ऐं मलेरिया वबा वकोड़े छॾियो। रूरल हेल्थ सेंटर ते दवाऊं अणलप थी वयूं। वधीक हिकु नींगरी फोत थी वई आहे। फोतियुनि जो अंग वधी 7 थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़ीशान अली आराई मूजिब सीता रोड में गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां वठी करे मलेरिया ऐं गैस्ट्रो वबा तेज़ीअ सां पखिड़िजी रही आहे। शहरियुनि जो चवणु आहे त बरसाती पाणी बि साओ थी वियो आहे। तंहिंमां बैक्टीरिया मलेरिया ऐं ॿियूं सभई बीमारियूं जनम वठनि थियूं। पाणी पीअण करे मच्छर तमामु घणा थी विया आहिनि, पर इंतज़ामिया मच्छर मार स्प्रे कराइण में बि मुकमल तौर ते नाकाम रही आहे। ॿिए पासे रूरल हेल्थ सेंटर ते दवाउनि जी खोट सबबि गैस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो। पोरिहत नदीम अली सोलंकी जी 1 साल जी खीर पियाक मासूम ॿाड़ी रोज़ीना गैस्ट्रो सबबि फोत थी वई। फोती नींगरे जे वारसनि लाश हथनि में खणी औरतुनि ऐं ॿारनि समेत वाहर जी अपील करे एहतजाज कंदे धरणो हयो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।